जी नाज़रीन, मां आवां जो मेज़बान काज़ी जावेद सनाई। असां हिन वक्त सकंड शहर के मशहूर चौराहे काज़ी सरफराज़ मेमन चौक ते मौजूद आहियूं, जिते सिंध यूनाइटेड पारां भाण जी ज़रई भाण जी हथरादू खोट ऐं ब्लैक मार्केट के ख़िलाफ़ जो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जंहिंमें पार्टी का सवाइ आबादगार भी शरीक थिया आहिनि। अचो हिननि खां पुछूं था त वधीक इन बारे में छा था चवनि। सिंध सां अॼु जेको ज़ुल्म थी रहियो आहे इहो आउं सम्झां थो नओं कोन्हे को। सिंध जेका मुसलसिल असांजी जेका इकानमी आहे उहा ज़राअत ते मुनसर थिए थी ऐं असांजे ज़राअत खे तबाह करण जे लाइ कॾहिं पाणी जी हथरादू खोट थिए थी, कॾहिं हथ खां बुड़ायो वञे थो असांजी ज़राअत तबाह करण जे लाइ, कॾहिं ॿ नंबर ॿिज जे ज़रिए असांखे जेको आहे असांजे ज़राअत खे तबाह कयो पियो वञे। हाणे वरी 2-3 सालनि खां सिंध जे अंदरि DAP ऐं यूरिया भाण जी हथरादू जेका खोट आहे, जंहिंमें डीलर ऐं हितां जी नाल इंतज़ाम जेका आहे उहा मिली भगत करे आबादगारनि खे परेशान करे रही आहे। हिन वक़्तु बि कलर मिले पियो, पर जेको कंपनी जो जेको रेट मुक़ररु थियल आहे उन रेट ते कोन्हे को, ऐं डीलरनि वटि पंहिंजा जेके स्टोर आहिनि, जेके दुकान इन कलर जो जेको एहतजाज आहे ब्लैक ते विकिरो नंढनि आबादगारनि जे माना हक़ में असां सिंध यूनाइटेड पार्टी जेके सो एहतजाज कयो आहे, रैली कढी आहे। असां 3 ॾींहं पहिरीं SDM सकरन खे बि इहो जेको मुलाक़ात में चयो, पर इहो ॼण त ही SDM आई कोन, असांजी अथॉरिटी आहे कोन, तहलके इंतिज़ामिया SDM हूंदो आहे। तव्हां सभिनी साहबी बिरादरी ऐं जेके बि दोस्त आवाम इहा ॿुधी रहिया हुआ त असां हुनखे बार बार चयो त हू चयो त तव्हां DC साहब सां मिलो। बाबा जेकॾहिं तूं DC साहब सां वञूं त तव्हां अथॉरिटी छा जाओ, तव्हां टेबल ते वेठा आहियो। तव्हां सिंध यूनाइटेड पार्टी तलके सकंड की तरफ़ का सकंड तलके समेत पूरी सिंध के अंदर यूरिया भाण की हथरादू खोट कई वही है, वह जेका हथरादू खोट इन हद ताईं है तो वह जेकर असां किथां बे ब्लैक ते मिले थी पई, मार्केट में ना है। जेके दुकान मुक़रर थियल आहिनि, जेके डीलर आहिनि उन्हनि वटि मिले कोन थो, पर जेकर असां कंहिं ॿिए माण्हुनि जे थ्रू में वठूं था तो शइ असांखे मार्केट में नथी मिले, पर कंहिं उताक तां या कंहिं ॿी जगह तां मिले थी पई। इहा सूरत हाल जेका असां अॻिते हली करे अनारकी पैदा कंदी, इन में जेको आहे सो मामला मसला ख़राब थींदा। उन में जेको आहे सो ईअं थींदो, जेकॾहिं माण्हुनि खे ज़रूरत हूंदी आहे न, चवंदा तंग आयत जंग आयत, जेकॾहिं रस्ते ते को ट्रेलो। मेहरबानी, सिंध यूनाइटेड पार्टी तालके सकंद तरफ़ां अॼु यूरिया कलर भाण जी जेकी ब्लैक मार्केटिंग आहे उन ख़िलाफ़ असांजो एहतजाज आहे। हितां जी इंतिज़ामिया मुसलसल नाअहली जो मुज़ाहिरो करे रही आहे। हिते कंहिं बि दुकान ते कलर मिले नथो। जेको कलर आहे उहो वॾेरनि जे उताकनि ते, जागीरदारनि जे उताकनि ते पियो आहे। आम हारी जेको 2-3 एकड़ जो जेको मालिक आहे उहो परेशान आहे। असां हितां जी इंतिज़ामिया खे मुतालबो कयूं था त फ़ौरन जो कलर जेको आहे ब्लैक ते ख़तमु करे हितां जी दुकान ते रखियो वञे, न त ॿी सूरत में भरपूर इन खां इंतिहाई भरपूर एहतिजाज कंदासीं। यूरिया भाण ऐं ज़रई भाण जी हथरादू खोट ख़िलाफ़ एहतिजाज आहे। सो हिते जा जेके इंतज़ामिया है नाअहल करप्ट इंतज़ामिया है, जो आबादगार जो मुआशी कतलेआम कयो पंहिंजो, ख़ासि तौर ते नंढो आबादगार जो DAP जो सरकारी 9 खां 9,000 रेट है, पर वो 14 खां 16-17,000 ताणी DAP विकिरो थे, ऐं उन में 100 मिलावट। ऐं यूरिया जो 3200 सरकारी है, वो जो 5,500 खां 6,000 ताणी मिले पियो ब्लैक ते। पर हितां जी इंतज़ामिया नाअहल करप्ट इंतज़ामिया है। असां हितां जी इंतज़ामिया खे चऊं था जेकॾहिं अमल दरामद न थियो तो ईंदड़ हफ़्ते लाइमल सां जोड़े AC साहब जी ऑफिस अॻियां जेको धरणो भरंदासीं। ऐं असां सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस के जेको इन सोशल मीडिया के इलेक्ट्रॉनिक मीडिया के तवसुत सां चवंदासीं त इन मसले जो नोटिस वठे, डीलर माफिया के जेको छापो हणाए ऐं नंढे आबादगारनि खे रिलीफ ॾिनो वञे। महिरबानी। दोस्तों, सिंध में लोगों के रोज़मर्रा का गुजार जो है 80% ज़राअत से वाबस्ता है, और ये कलर माफिया जानबूझकर आबादगारों का मुआशी कत्लेआम कर रही है, जिसकी मैं पुरजोर लफ्ज़ों में मजम्मत करता हूँ। और बड़े अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि DC और SDM साहब बेबसी का इजहार कर रहे हैं कि यार हम बेबस हैं। आया क्यों बेबस हैं? अब तो कोई गवर्नमेंट भी नहीं है, निगरान गवर्नमेंट है। आप लोगों के पास किस चीज़ का प्रेशर है? जो आप क्यों एक्शन नहीं लेते? क्यों इस कलर के जो ब्लैक में फ़रोख्त हो रही है, क्यों इस चीज़ का नोटिस नहीं लेते? खुदारा होश के नाखून लो। अवाम में गम और गुस्सा है। इन किसानों का जो मुआशी कत्लेआम किया जा रहा है, इसकी मैं पुरजोर लफ्ज़ों में मजम्मत करता हूँ और SUP के दोस्तों को अपने भरपूर ताउन का यकीन दिलाता हूँ। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻुवाननि ऐं आबादगारनि जो चवणु हो त भाण जी सरकारी सतह ते का बि खोट नाहे, पर हिते जा डीलर ऐं एजेंट जेके आहिनि से खोट कयो वेठा आहिनि। पर हिन में इंतिज़ामिया जी नाअहली ज़रूरु आहे। जेका एजेंट जी मार्फत आम दुकाननि ते भाण नथो मिले, पर वॾेरनि जी ओताकुनि ते ऐं मख़सूस एजेंट वटि मिले थो। इन्हनि ख़िलाफ़ मक़ामी ऑफिसर, लाॻापियल ऑफिसर जेको आहे सो इंक्वायरी कनि, उन ख़िलाफ़ तहक़ीक़ात कनि। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। कैमरामैन गुलाम नबी मल्ला सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।